अच्छा पॉलिटिक्स में अचणु जेको आहे उहो बाबा कयो, बाबा जो प्रेशर हुयो या पंहिंजो इंट्रस्ट हो त न बाबा वापसि आयो आहियां पंहिंजे पाकिस्तान में त पंहिंजे फादर सां गॾु जेको आहे उहो पॉलिटिक्स स्टार्ट कयां जॉइन कयां? न मूंखे त शौक़ु हो पॉलिटिक्स जो, पर इहो प्लान मुंहिंजे लाइ न हो। प्लान इहो बाबा चाहींदो हो, छो त मां एतिरी एजुकेशन कई आहे त मां कुझु प्रोफेशनल लाइफ में वञा, कुझु एक्सपीरियंस अचे। पर टू माई गुड लक मां सम्झां थो, मां जीअं वापसि आयुमि त अचानक हिकु ॾींहुं बीबी साहिब जो फ़ोन आयो ऐं मां हिते ई, बल्कि हितां जेको मुंहिंजो अदर पोर्शन आहे उन में वेठो हुजां हेठि ड्राइंग रूम में। बीबी साहिब जो फ़ोन आयो मूंखे त तव्हां कराची पहुचो, तव्हांखे टिकट मिली आहे। त मां सम्झंदमि कोन त टिकट कीअं मिलियो आहे, छा मिलियो आहे, इलेक्शन हली पे। ऐं मां चयो MNA मुंहिंजो जेको आहे उहो बि कराची में आहे, यानी मुंहिंजा वालिद साहब। ऐं जेको MP असांजो हो मीर साहब, उहो बि आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आहे। त ॿिनि ॼणनि जा प्रोग्राम मां पियो कयां, त मां छॾे कीअं थो अची सघां। अच्छा। एंड आई वेंट टू कराची एंड इट वाज़ अ सरप्राइज़ टू मी त बीबी साहिबा ड्यूरिंग इलेक्शंस, मिड इलेक्शंस में जेको आहे सो मूंखे चयो त तूं MP जो कैंडिडेट आहीं। ज़बरदस्त। ऐं तॾहिं खां वठी आई हैव बीन MP थ्राइस। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी क़यादत आसिफ अली ज़रदारी साहब बि मूं ते भरोसो कयो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ट्रस्ट कयो एंड दे केप्ट गिविंग मी द टिकट्स। ऐं हे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी 4th इलेक्शन थींदी।